कॉमेडी वारे पासे ॾे कॾहिं आहियो? कॉमेडी गॉड गिफ्ट आहे उहो मूंखे हिकिड़े दफ़े स्टेज तां कंदो हुउमि पर असुल में शुरूआत में उन ज़माने में नंढी उमिरि में 7 सालनि जी उमिरि में एज़ अ सिंगर उस्ताद बुखारी जी सोबत हूंदी असां वटि पसंदि आर्ट्स काउंसिल हूंदी उहो बुखारी साईं असांजो प्रेसिडेंट हूंदो सखी राणी मंज़ूर साहिबु इहो असांजो जनरल सेक्रेटरी हूंदो असां उहिदनि ते हूंदासीं उन ज़माने में राग जेको आहे ख़ासि तौर ते ॻाइण वारो जेको आहे उन में मूंखे ॻाल्हि वणंदी उहो कमर सूमर मरूम असांजे पाड़े में रहंदो घर जे साम्हूं घरु हूंदो पोइ मूंखे सुबुह जो सवेल सिज उभरण खां पहिरियां जॾहिं अम्मा खे चवंदी खीर वठी आ त मां उहो करमंडल खणी खीर जो वठणु वेंदो त खीर उते छुटो दर ते वेही रहंदो जो कमर सूमर बाजो खणी ॻाईंदो रियाज़ कंदो सुबुह जो उता करे दरवाज़ो खोले मां उते वेठो दर खड़कंदो टका चमाट मथे में अबा खीर वठी आ मां राग ॿुधायां खीर वठी अचां त इहो सिलसिलो अॻिते हलियो हिकिड़े दफ़े हिकिड़े दफ़े प्रोग्राम हुजे उन में मंज़ूर सखीराणी उहो पोइ कलाम ॻायो आहे मां छो बि रुनो आहियां पर यार रुनो आहियां ॾिसो केरु थो पहचाने हेॾी महफ़िल में मूं उहो उन महफ़िल में बि ॻायो ॻाइण खां बाद मूंखे वरी हिकिड़ा असांजे पासे जा हिकिड़ा हुया साईं फ़ौते मोहम्मद मरहूम साहिबु उन मूंखे घुराए चयो मां नंढड़ो छोकिरा न उमिरि जो हुजां मुछुनि जी थोरी हल्की हल्की साह वारी मूंखे चई त इहो असांजे ड्रामो था कयूं उन में हिकिड़ी छोकिरी जो करेक्टर आहे जेका पंहिंजे मुड़ुस ते उहो मुड़ुस हुनजो ताबेदार आहे हुनखे माना ॿुहारो खणंदी हीअं कंदी तूं ज़ाल वारो करेक्टर तूं कर मूं ज़िंदगी में कयो कुझु कोन्हे मां कीअं कंदुमि चई मां तोखे सम्झायां थो जेसि ताईं फनकार ॻाए वठनि हाणे उते ॿियो को राग वाग हले पियो हिननि मूंखे सम्झायो हिन ब्लेड हिकिड़ो खणी ठका मुंहिंजा छपर लाहे ॾाढियूं सुर्खियूं पाउडर हणी ऐं मूंखे चाढ़ी स्टेज कॉन्फिडेंस हुयो पब्लिक जो कॉन्फिडेंस हुयो नंढपण खां वठी जॾहिं पाण स्कूल जे ज़माने में रहियासीं न त मां उन ज़माने में वॾा वॾा एवॉर्ड मूंखे नसीब थींदा हुआ मुंहिंजे पंहिंजे स्कूल जे तरफ़ खां उस्तादनि जूं वॾियूं तारीफ़ूं नसीब थींदियूं सखीराणी साहिबु 2 साल खां पहिरियां माना जेकॾहिं आउं मैट्रिक में आहियां त हुन इंटर क्लियर कई आहे त अहिड़ो फ़र्क़ु हूंदो हुओ त मूंखे वरी उन ज़माने में इहो जेको एक्टिंग वारो जेको मसइलो थियो मां कैरेक्टर कयो त पब्लिक में मूंखे एॾो रिस्पॉन्स मिलियो उमिरि राग वियो खानो ख़राबु थी वियो उनजो मां वरी ॻाइण वारो पासो छॾे हिन पासे लॻी पियुसि सिंगिंग में तव्हांजो शौक़ु हुयो घणो बुनियादी तौर अच्छा बुनियादी तौर ते हुयो नंढपण नंढो हुउसि ॿारहं न पोइ शाइरी बि त कई न तव्हां पोइ अॻिते वरी शाइरी थी फिल्म जे करे शाह साहब वॾो हिकिड़ो ज़बरदस्त शाइर हो महबूब तरमदी जे नाले सां हुनजी फिल्मूं पोइ शाह साहिब जन कलाम गानो लिखंदो फिल्म जो त उहो ॾिसंदो हुउसि रदीफ़ काफ़े खां त हिनखे माण्हू हिकिड़ो वाक़ुफ़ु हुजे थो ॿोली पंहिंजी आहे ॿोलीअ जा शुनास आहे त पोइ ॿोली पंहिंजी आहे पोइ मां ॾिसंदो हुउसि मूंखे ॾाढो पोइ किथे किथे कॾहिं कॾहिं आउं लाइन खां लिखंदो हुउसि त शाह साहिबु मूंखे चवंदा हुआ ॾाढो भलो थो लिखी पोइ वरी जॾहिं मुंहिंजो ऑडियो कैसेट जो ज़मानो आयो जंहिंमें मामा लालू जो नालो अचे थो त मां खोड़ सतरा टाइटल 300 एल्बम मुंहिंजा ऑडियो कैसेट जा बि रहिया आहिनि मार्केट में त वरी 11 साल मुसलसिल 11 साल कमु कंदो त उन ज़माने में शाइरी बि मूंखे ॼण हिकिड़ी ॾांव हुयो उस्ताद जी तरफ़ खां ॾात बि ॾांव बि उस्ताद बुखारी जी सोबत बि हूंदी हिकिड़ो दफ़ो किसो थो ॿुधायां त बुखारी साईं डिग्री कॉलेज में एज़ अ प्रोफेसर कमु कंदो दादूअ जा 2 रस्ता हिकिड़ो परे रस्ते तां बुखारी साईं चए पियो साइकिल ते ओरे रस्ते तां मां पियो वञा ईअं साइकिल तां लही करे मूंखे चइबो आहे न त मां बीह वियो हलिया हाणे साइकिल तां पाण लहनि पिया ऐं मूंखे गीती मूंखां विसरी वेंदो इन करे तूं यादि कंदो हलिजांइ आमद थी आहे कमाल कमाल उहो पंहिंजे घर तां ई वठी वियो सॼो करे वरी यादि कयुमि पोइ टेप रिकॉर्ड पियो उन में वरी मूंखे चइण तूं गा कहिड़ी शाइरी साईं इहो तव्हांखे कीअं चए त तव्हां यादि करंदी पोइ अख बखिजी वई तुंहिंजी मुंहिंजी दिलि गंढिजी वई तुंहिंजी मुंहिंजी अच्छा शहरनि में अख़बार पान वांगुरु हाक हली वई तुंहिंजी मुंहिंजी दिलि गंढिजी मज़े जी ॻाल्हि आहे त उस्ताद बुखारी कंपोज़िंग बि कंदो हो हा बिल्कुलु कंपोज़िशन कंदो मूंखां विसरी वञे तूं यादि कंदो मां चवंदो तो हलां इहो वाह वाह हे मंज़ूर सखीराणी साहिब तक़रीबन जेके कंपोज़िशन ॻायूं तक़रीबन 75% उस्ताद बुखारी पंहिंजी कंपोज़ बाजो कार्ड ते हथु रखे ऐं पाण झूंगारींदो हो सादे नमूने सभु शेवर ॾींदो साईं सोराब साहिबु चए थो पाण हलूं हे हाणे पाण में ठही विया आहिनि न साईं ठही न विया आहियूं मां इन जे करे मामा लालू खे चयुमि त आख़िर में हिन खां पुछंदासीं सभु कुझु छो जो हे शुरू थींदो आहे हिनखे बंदि करण जो बटण असांखां विसरी विया इन करे शाज़िया खे चयुमि त हिननि खे न छेड़ियो उहो शुरू थी वेंदो शुरूआती कंदो दादू खां वठी उहो कराची पहुचाईंदो अची एंड कंदो हिन बजट में ॿुधो आहे साईं वॾो हुकूमत रिलीफ ॾिनो आहे ऐं बजट आयो कोन्हे मथां हाणे अची वियो हुजे अची वियो ईद खां 2-3 ॾींहं अॻु में आयो न साईं न उहो त कोन आहे उहो त इहो हर महीने ईंदो आहे उहा त ख़बर आहे बजट जो जेको हाणे जेकी महांगाई आहे जेकी रोज़मरोज़ जेकी सूरत हाल आहे त उन में त मां नथो सम्झां त
बजट जो माण्हू इंतज़ार बि कंदा आहिनि साल हाणे हर महीने हर महीने छा हर 15 ॾींहं साईं 15 ॾींहं पेट्रोल थो वधे पेट्रोल वधे थो ॾाढी हालत ख़राबु आहे इन में को शक न आहे उन ते सियासतदान असां ईद कीअं कंदा आहिनि असां ॾिठो आहे आम माण्हू या फनकार असां ईद कंदा आहियूं सियासतदान ॾिसंदा आहियूं असां ओताक ते माण्हू ईंदा आहिनि उन्हनि सां मिलंदा कंदा आहिनि उन खां पोइ छा कंदा आहिनि असल में ईद त सियासतदान बि जीअं माना आम इंसान कंदा आहिनि उहे ई कंदा आहिनि असां ईद त ईअं ई कंदा आहियूं पहिरियों वेंदा आहियूं ईदगाह ते जी जी ऐं मुंहिंजे लाइ इहा वॾी माना फ़ख़्र जी ॻाल्हि आहे मां सम्झां थो लाड़काणे डिवीज़न में ईदगाह में हिकु जाइ ते वॾे में वॾी जेकी जमायत थींदी आहे उहा असांजे ॻोठ में थींदी आहे माशाल्लाह त उते तमामु जेके बि माण्हू आहिनि वीचारा के अहिड़ा ई आहिनि जेके साल में असां सां साल खां पोइ वरी ईद ईंदी आहे ईद ते मिलंदा आहिनि त ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ऐं असां अलहमदुलिल्लाह मां इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त कोरोना में हिकु दफ़े हिते ईद कई आहे या मदीने पाक में कई आहे बाक़ी जेकी ज़िंदगी आहे सॼी ईद ॻोठ कई आहे माशाल्लाह ऐं उन खां पोइ वरी वेंदा आहियूं क़ब्रिस्तान ते पोइ वरी जेके मिट माइट उन्हनि सां मिली करे पोइ अची उताक ते वेंदा आहियूं पोइ कुर्बानी जे ईद ते कुर्बानी वग़ैरह कंदा हुआ ज़ाहिर आहे कुर्बानी कंदा आहियूं ईद ते पहिरियों कुर्बानी असांजो वालिद साहिबु उन जी ज़िमेवारी हुई हाणे वरी जेके ॿाहिरि जुदा थिया आहियूं जेको हाणे घर जो वॾो आहे वरी जुदा जुदा थिया आहिनि हर को पंहिंजी ॿाहिरि बि कंदा आहिनि माइट बि हर को कुर्बानी कंदो आहे ॾाढो ज़बरदस्त